वहदहू ला शरीक लह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहु। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। फ़इन तवल्लऊ फ़कुल हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व असहाबिही व आल बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। मुझा ॿाहिरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो सुबुह खां वठी हिन महिल ताईं क़ुरान करीम खे ॿुधो अथव। जलसे कराइण वारनि खे ताक़त कान्हे जो हिन जी मज़ूरी अवां खे ॾियनि, या जन क़ुरान पढ़ियो उन्हनि खे ताक़त कोन्हे जो अवां खे मज़ूरी ॾियनि। क़ुरान मजीद खे जंहिं मोकिलियो आहे वो पढ़ण ऐं ॿुधण वारनि खे मज़ूरी बि उहो पाण ॾी। अब हाणे सुबुह खां वठी इहो ॾमर हलायो थी खुदा का पाड़ मोबाइल जी पटे एॾो तंग कयो थो। कुरान मजीद जी मज़ूरी आ रब वटि जन्नत। कुरान मजीद जे ॿुधण वारनि खे पढ़ण वारनि खे जन अमल कयो कुरान ते उन्हनि खे रब क़यामत ॾींहुं चवंदो मा तश्तही। सुभान अल्लाह कयो मां 20 मिंट वाइदो कंदुसि। टाइम हलियो वियो, आलम घणा जलसे कराइण वारो भी मजबूर। 3:15 बजे वेठो आ, 4 बजे खत्म कंदुसि। 4:15 आ निमाज़ मारे तक मा तश्तही अनफुसुकुम। अल्लाह ताला चवंदो आहे जो क़ुरान वारो जेकी घुरो त ॼाऊं। दुनिया में तव्हां मुंहिंजे क़ुरान जा हुक्म मञा हा, तव्हां मूंखे राज़ी कयो हो, अॼु अचो त मां राज़ी कयां। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना। जा तू एडम थी वे अब्बा पुराना साईं ता एडम अचो। हेलो ठीक ठीक सुभान अल्लाह चौड़ा।
रब चवंदो पंहिंजे नफ्स जूं ख़्वाहिशूं कटे करे पंहिंजे रूह खे मुंहिंजे क़ुरान सां रात ॾियारण वारा उते तो राज़ी कयो अॼु आहे त मां राज़ी कया मज़ान उते इत केॾो बि रहो आख़िर मौत अब आइना के बंद कर वो साईं बस बंद कर अल्लाह इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया साईं हजरत मौलाना साईं अब्दुल कयूम साहब दामत बरकातुम इल्मी बयान क्यों आखिरत याद दीवारी थी कब्र याद दीवारी तो उते जे पीछे मान थियण खां हित रब राज़ी कर उते माण्हू रड़ियूं कंदा रब्बना इन जूं दाहां ॿुधजांइ उते जन हिन जे हुक्मनि खे पुठी ॾिनी जन खे क़ुरान न वञो उन्हनि जूं उते रड़ियूं ॿुधजांइ अखियुनि मां रत जा ॿोड़ा ॻड़ंदा ईअं नार थी वेंदा ॿेड़ियूं हलाए त हली वञनि ख़ुदा खे रहम न ईंदो मारे कंदे उहे कमाया जन हिन खे सुञातो जेके कुरान को पढ़े थी दुनिया में दोस्त बनायूं जन दीन कुरान को उन्हनि खे पढ़े क्यों रड़ियूं कंदा क़यामत ॾींहुं रब्बना दाम पई पवंदी रड़ पई पवंदी ख़ुदा खे रहम न ईंदो पढ़ा कुरान न रब्बना अखरिजना मिनहा फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून अजो त आखिर में कुरान ॿुधायां जो कब्र में लहो तो कब्र बिश्त जो बाग थी रही पोयां बि ॾाढा चयो सुभान अल्लाह रड़ियूं करे चवंदा रब असांखे ॿाहिरि कढ पोइ हिते मोटा जे न सुधरूं त ज़ालिम हूं कावड़ में वर्दी मिलंदी कालक सऊफिहा रब ॾींदो कावड़ में वर्दी हटो भरे हेॾे काॾे आया हो दुनिया में मुझो कुरान न वणियो अजो तव्हां मूंखे नथा वणो दुनिया में तव्हां मुझे कुरान को मुंह मोड़ियो वमन आरज़न ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनाशुरुहु यौमल क़ियामत आमा ॾाढियां थियो सुभान अल्लाह जन अल्लाह जे ज़िक्र रखूं हेॾे कने माॾे धरती न खोट धरती हेॾे ॾिसो जंहिंजे लाइ आयो आहीं हिन खे ॾिसो जन हिन को मुंहुं मोड़ियो बस सज़ायूं ॾींदो मां दुनिया में परेशान कंदो मां सुकून ख़त्म कंदो मां मईशत तंग कंदो मां कब्र में उथारींदो मां आख़िरत में अंधो करे अंधो दीद ही न हूंदी रड़ियूं करे चवंदा
ऐ मुंहिंजा रब दुनिया में अखियूं घर वारियूं ॾिठ में पुट न्याणियूं बाग मेवा सिज चंड सितारा ज़मीनूं अज मांखे अंधो करे उथारी रब चंदो दुनिया में अखियूं ॾिनियूं मैं कुरान लाइ तो मुझे कुरान खां मुंहुं मोड़ियो हो अज मांखे कावड़ आई आ अंधो करे उथारियो तो मां पर जन दुनिया में कुरान के सुनिया तो अर्श वारो एड़ियूं अखियूं ॾींदुन जन अखियुनि सां हेॾो अरबी मोहम्मद जो दीदार कंदा अॻिते हली रब जे ज़ात जो दीदार कंदा। कुरान वणे नथो नाच ट्रपा गालियूं बैत दुहीरा कसीदा रुबायूं गिला ऐब राग नचण हे मुसलमान उम्मीद रखे तो मां जन्नत में वेंदुसि जन्नत में उहे वेंदा जन बकम क्या इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात थकजी पिया हो बेगिन में चावरनि जी लप न छॾी अथव ज़बान ई नथी हले इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात ईमान कामिल अमल सालिह भला सही छा ॾींदा के फलहुम अजरुम गैरु ममनून अणगणियो अजुर ॾींदो मां हे सेठा यार अल्लाह जे नाले ते ॾिनई मस्जिद में पर गणिया ई न मदरसे में ॾिनई गणिया ई न आलम हाफ़िज़ खे ॾिनई गणिया ई न तालिब खे ॾिनई गणिया ई न हे दुनिया जा सेठ हेॾे हेॾे तक जेके अॼु सेठ सुभां फ़क़ीर अॼु आहिनि सुभां मरी वेंदा हे रब थो चए जे हे बकम क्या अणगणियो अजुर ॾींदो मांसि अणगणे अजुर जी मुराद आहे मां रब वटि सोन जे माड़नि वारी जन्नत जाते मज़ा ही मज़ा हमेशा प्यारांदा जन्नत में तरण वारो को न हूंदो तिबतुम फदखुलूहा खालिदीन ओ गडानी साहब बी कौम वारो उम्र जा मज़ा मालना थी उहे आखिरत में थी रत जा गोढ़ा माण्हू उहे ॻारींदा जन दुनिया में कुरान खे न सुञा तो जन सुञा तो रब चवंदो खिलंदा जो त 70,000 नूरानी पर्दा परे करे मां रब मुल्क जो मालिक दीदार कराया ए सोनो ए सोनो ए सोनो सजो जहान सोनो ओ रब केॾो न सोनो हूंदो ये सजो जहान सोनो बनायो सुभान अल्लाह त जोड़ा ॾियो वलहुल अस्माउल हुस्ना एड़ा लाउडो जने न कुरारे के रात जो विहार त रब जे फज़ल सां 2 कलाक कुरान जो लोली गालियूं कंदे कादे रब तो सोनो पर नाला भी सोना दस गडानी साहब भी कौम वारा जेड़ो नालो रब जो वरदे जेस ताईं जीअरो हूंदे न बुखियो न उञो इते तू याद करने उते मां याद कनो मां तू मानन में याद करने मां मलाइकन में याद कनो मां तू फर्श ते याद करने मां अर्श ते याद कनो मां सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह इन ॿारनि खे बस करा न तन के कढ
याद कर रब हेरियूं कंदा इन बाहिम बाहर गड पोइते मोटा न सुधरऊं त पोइ ज़ालिम हूं कावड़ में वर्दी मिलंदी कालक सऊफिया कुरान ॿुधाईंदो मैं कुरान जन कुरान के सुञातो हुई कमाए विया उन्हनि जूं क़बरां ॾिस त बिश्त जा बाग ॿाहिरां क़बर 5 फुट पर अंदर एडी खुशादी आ जेस ताईं मैयत जी अख ड्रेग ताईं नजर थी पए ॿाहिरां क़बर मिट्टी अंदर बिश्त जो बाग सुभान अल्लाह चौड़ा ध्यान त दुआ घुरा हिकड़ी शय आ जंहिंसां क़बर में तूं निंड करे अमल सालिह ईमान कामिल मलाइक भी चवंदा ई निंड कर ये बकम करे मोए त तुझे जनाज़े में मानू दई दई पर आसमान खां लई मलाइक भी ईंदई ॿियो छा खपे ये हाजी साहब हो फकीर हो ए बुजुर्ग हो ए नेकोकार हो ए आलमन जी खिदमत कंदो ए तालिबन जी खिदमत कंदो ए मस्जिदूं ठहराईंदो ए मदरसा ठहराईंदो ए यतीमन जे मथों शफ़क़त कंदो ये कम कोन गावड़िया वेठा मुदा मां या मां बाह में उपजाईंदई पाण खे केर त मां रब मथे कया बे तो किन सां भरियो पियो आ डको न लहूं इज्जत मिली आ बिन शयुनि जे करे हिकु कलाम अल्लाह जे करे ॿियो रसूल अल्लाह जे करे इन कुरारे वीचारे चयो त साईं मां तुझे करे वेठो आहियां क़ुरान पढ़ त मां ॿुधां मन इन पोड़नि जी दुआ जे करे असां ते बि को राज़ी थिए न त असां में कुझु ई कोन्हे अल्लाह अर्रहमान अल्लमल क़ुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज गई पैदा के इंसान उनके चौ सेखारी कुरान इन जे करे इज्जत मिली थी ॿियो हुजूर जे करे इनके सुञा कावड़ में रब उन्हनि खे चवंदो हथो परे हेॾे काॾे आया हो अॼु मां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां दुनिया में तव्हांखे मुंहिंजो क़ुरान न वञो मुंहिंजे क़ुरान वारा ही दर दर ते कड़ा खड़काए तव्हांखे क़ुरान ॿुधायूं पर तव्हांखे क़ुरान न वञो अॼु तव्हां मूंखे नथा वञो हथो परे मां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु ई न आहियां रड़ियूं चौंदा रब्बना कुरान पढ़ा कुरान रब्बना अबसरना व समीना अल्लाह के चौंदा तू न निहारे त काॾे वञ तू सॾ न ॿुधे त काॾे वञ रब चंदो मुंहिंजा बाना कुरान तव्हांखे ॿुधाइण आया तव्हां मुंडो कयो अलम तकुन आयाती छा तो पढ़ा अब मारे ततल हो थकल हो त बस उथां दुआ घुरा दुआ भी थी वई आ साईं जी बछड़ उथण जी देर आ मारे तक 1:30 बजे खां वठी आयो आहियां विहारियूं बस ठीक आ पिछाड़ी तो पिछाड़ी जमात सां लेखो कोन्हे बाबा पोई कंदासे पर ॿुधो गौर सां हिकु हिकु लफ़्ज़ किरोड़नि को मथे था किरोड़ मिटी थी वेंदा
इन जे अखर के भी लोडो न ईंदो पर इन जे कढ लगण वारन जे वार के लोडो न ईंदो। सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। अलम तकुन आयाती तुतला अलैकुम फकुंतुम बिहा तुकज़्ज़िबून। सदको अञा कुरान जे नाले तऊं रब चवंदो मुंहिंजा बाना तव्हांखे कुरान जूं आयतूं पढ़ी ॿुधाइण वारा न आया जंहिं आया हा पर असां उन्हनि खे कूड़ो सम्झोसीं। इएं चवंदा वेंदा गट ॻिचीअ में पवंदा वेंदनि जहन्नम जा ज़ंजीर मलाइक विझी बाहिदे पुॼाईंदनि पर सलाम उन्हनि खे कंदा जिन हिन खे सुञातो। मोबाइल अल्लाह क्या क्या जन कुरान सुञातो उन्हनि खे क़यामत ॾींहुं मलाइक हिन बाह खां वठी जन्नत ॾे हलंदा चवंदनि सलामुन अलैकुम। सुभान अल्लाह मुंडों पढ़ा कुरान। वसीकल्लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। अंदर कुरान सां ठरे तो जंहिंजो ठरे बैयत त मथे कम उन वीचारे नारो हुयो तव्हांजी ज़बान नथी हले टीवीअ ते बाल कुटबो आहे पोइ त कूकां कंदो आहे ख़ुदा खां नथो ॾिजे। जंहिंजे ज़बान ते रब जो नालो हूंदो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह अकल ॿुध कुरान जी बोला मरी वेंदे क़बर सदाई थी कुरान नथो नहीं न तूल विहाना न हंध न बिस्तरा न पलंग न सोफा सेट कबर में थी कुदाग में उंदई मिट्टी गारे छड़ींदई अखिन में मिट्टी अरे भीड़ सा कबर जैसा पासरियों भजी पेंदई पर जे कुरान के सुञाती नबी सोहणे जी गुलामी कई एदो डरी जन्नत जी लगी मिलंदई मलाक चवंदई निंद कर निंद ये निंद कर जी पीरी रात घोट कुंवार सा आरामी हूंदो। कुरान वणे न तो लख विञाई ज़िना में जेड़न में ज़ुल्म में पराइन ज़मीनन ते कब्जा करे मानू माराई कबर में हल ना घणी काॾे वेंदे हे कपड़ा भी फाड़े पट ते फिटी कंदई अणसुगल कपड़ा कफन जा कपड़ा ढकाईंदई पर जे चङा कम हूंदई मलाक दरी जन्नत जी हणी ॾींदई कबर में निंद कर। सुभान अल्लाह चौड़ा जा ए मथे ते कुरान 50 साल एड़े मानू के जन मजूरी कुरान जी कई गुलामी नबी जी कई तौहीद ते हयाती गुजारी माल जान बच्चा बार दीन ते रब जे नाले ते लुटाई हेरे हेरे मारे तक के कुरान मुझे हथन में आ त उन जी कबर बिश्त जो बाव थी बुधी निंद कर मलाक चौंदस हाँ
सुख जी निंड पर इन्हीं मानू जे जे जनादे के रब खणाए जन्नत दे रवानो करे तभी मर्जी जो मालिक एतरी भी ताकत अथस ये मानू कबर में प्या बुध ये कुरान हथन में आ 50 साल गुजरियस वरी जे कबर खोली दे तो कुरान अमलन जे करे तो ही दजे करे नबी जे गुलामी जे करे कफन भी उन जो मेरो न थियो वने गादे दो सजो दिन गिला अल्लाह ये जो कफन खोलींदो कफन तो मेरो न पर गुस्ल जो पानी चेहरे ते भी तो इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात आ तो रब जे फजल ता मां कुराड़ो कुरान बुधाया है ना कुरान वणे न तो अगुरे ऐलान करने वाला टोला पिया घुमने छोकरा को ही आने जाहिरी नाए के कुराड़ो आ बस जट मगज वणी लंदो बेजार एतरा न मानू कुरान वणे न तो अगे हल त खबर पवई वला सरिनल इंसान लफी खुसर इल्लल्लज़ीना आमनु व अमिलुस सालिहात आए कुरान असर जे बोआ ट्रे जे बोआ दी जे रगे रे पे नमाज दी वाली नहीं यो पछाड़िया जो पार हर एक दे इंदो तोते माते जमाने ते दी हते रात ते गडी जमीन में मेवा बिजान कदी बाग में ऊंदे कदी फुटियों बीजुअन कदी जमीन खाली कदी जमीन में खजिन जो बाग कदे ऊंदे थी नजर अचे कदी तो के बतल कल अय्याम नुदाविलुहा बैनन निंद्र कर वनी असांखे कुरान रब ॾिनो आहे काफ़ी जेतो जी ज़माने के असां फेराईंदा आहियूं इहे माण्हूअ खे बि फेराईंदा आहियूं कॾहिं ॾींहुं कॾहिं राति कॾहिं बादल कॾहिं बरसात हे इंसान कॾहिं अम्मा जे पेट में हो बच्चो करे ॿाहिरि आंदो मां नंढे मां वॾो कयो मां आखिरत तो याद रे वारे आखिरत तो के सजो दी पादर जेडी मोबाइल उगाड़ा फिल्म नाच ये दिस दे मोए किनो थी मरने कब्र बा जो तनूर थी नहीं याद रख कुरान बुधंदे पढ़ंदे मौत आई वाह वाह थी नहीं वणे न तो कुरान रात्रियां कुधा कम करे पान के तबाही में न विझ व तिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास ये तो दो गालां साईं मोहम्मद आलम रहमतुल्लाह अलैहि चंदा तो ज़बान वारो वाज कन ते असर कंदो आ दिल जे दर्द वारो वाज दिल ते असर कंदो आ जदी इंसान जी दिल ऐं खल नरम थींदी आ त अज खुद गोड़ा किरदार त फर्श ते त अल्लाह राज़ी थींदो त अर्श तू त कंहिंखे राज़ी करण आयो आहे ॾाढा गाला जेके रब खे राज़ी करण ॿई हथ मथे कर तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा शान कुरान नारे
फेराईंदा हूं हेर कंदई बुधू कड़ी अम्मा जे पेट में आओ बच्चो करे बाहर मां दो मास नंढे मां वडो कयो मास जवानीअ ते पुजायो मास अकेलो घरवारी ॾेई जोरो कयो मास ए तोड़े कुरारो आ पुछो ज़ाल हुजे कि न खिले रड़े तो हुजे आए छो धो थां त ख़बर पवई पजाए मानी त पतो पवई अर्श वारो तो जे कर्म कया माए जोड़ो कयो माए पीढ़ी पैदा कई माए अरे पुट ॾिना माए बहा न वती माए न्याणियूं ॾिनियूं माए बहा न वती माए इज्जत ॾिनी माव हुस्न ॾिनो माव लिबास पारायो माव रबी मोहम्मद करीम ॾिनो माव कलामुल्लाह ॾिनो माव बैतुल्लाह ॾिनो अञो सुनियो मुसलमान वाणियुनि ॾे था वञनि पर मुसलमाननि ॾे था वञनि किचन में गारो करे व्याज ॾे नंढो गुनाह व्याज जो थी ॼणो वे सकीअ मां सां ज़िना के बचो ही कुछ व्याजीअ जो जंग जो ऐलान रब सां रब को खटी सकते पीढ़ी पैदा करे अल्लाह अकबर घरवारी ॾेई हलंदे हलंदे कॾहिं बादशाह कयो माए त कॾहिं फ़कीर कयो माए कॾहिं किरोड़नि जो माल कयो माए त कॾहिं दर दर जा धिका दोगाराया तूं थींदो केरु आहे इज़त ॿिनि शयुनि जे करे ॾिनी तमाए हिकु कलामुल्लाह जे करे ॿियो रसूलुल्लाह जे करे मूंखे नथो सुञाणे हलंदे हलंदे अच्छी दाढ़ी ॾिनी माए इन कारन वारन मां अच्छा वार हाणे हलंदे हलंदे कुरान पते पुजायो माए लिंग ॾकण लॻा थी अखियुनि मां दीद वई कन ॿुधण खां बीजी आ हथ हलण जो कंबिन था जंगा हलण खां बीजी वयूं दिमाग़ छल थी वियो आ जीदो ख़ाली थी वियो घरवारी बेज़ार थी वई औलाद चयो नथी मनई वरी कॾहिं उहो वक़्तु आयो हिन इंसान ते जेको हुकुम हलाईंदो बेजारनि ते घुमंदो जहाज़नि ते घुमंदो अॼु जनाज़े जे सूरत में खट खयूं मुक़ाम ॾे था वञनि छा ते वॾाई कई थी अथी छा वॾाई कयां त मां रब्बू सुभान अल्लाह जो राजा सुब्हानहू व तआला कुरान में दुआ कुरान व तआला अम्मा यकूलून उलूवन कबीरा अंदर चले दो कुरान सा केरो पाक मथां केरो वडो केरो छाते बधाई कई थी दड़ी तो चेवल असर इन्नल इंसान लफी खुस्र कसम मां रब के ॾींहं जे पछाड़ीअ जे पार जो हर इंसान टोटे में आ बचा उहे जन में चार ॻाल्हियूं लभिन घणियूं ऐं अल्लाह जो चैन सां प्यार ॿिया कुल खसारे में ईमान कामिल अमल सालिया ॿियो हक़ जो होको ॼण हक़ जो होको चओ क़ुरान वारो नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़ ओए कुरान ॿुधाए त मरण घड़ीअ ते ईमान जुदा न थई या अय्युहन्नास क़द जाअकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम
इनके जेॾो पढ़ त कल्बतों कट लही ईमान ताज़ो थी वई पढ़ त क़ुरान पढ़ ॿुध त क़ुरान ॿुध इहो पछाड़ीअ जो पढ़ हर हिक ते ईंदो अबू जहल ते आयो ॿारनि खां मारायो मांस निमरूद ते आयो मंडड़े मशर खां मारायो मांस फिरौन ते आयो दरिया में गोता कराया मांस पर हज़रत मूसा लाइ इन्ही दरिया में रोड बनाया मांस या कंहिंजी ताकत ॾाढंगला इहो हर हिक ते पछाड़ीअ जो पावर ईंदो तोते बि माते बि ख़ुदा करे जॾहिं तोते माते अचे त ज़ुबान ते कलमो हुजई तॾहिं तो चए अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून ईमान वारो डिजो मालाक जी अवां के मुझे डिजण जो हक न मरो न मरो न मरो मगर मरो तो मुसलमान दी मरो कलमे से मरो जिक्र कंदे मरो कुरान पढ़दे मरो तो वाह थी वने सुभान अल्लाह कमाया उहे जन सुना तो कुरान अल्लाह ताला इन जलसे के कबूल करे आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक रब रहम कर फजल कर करम कर हर एक जो जाज मुरादियूं पूरियूं कर मक्के मदीने जो दीदार करा निंद्र में नबी सिंह जी ज़ियारत करा ऐ अल्लाह ये हित गॾु कयो थी जन्नत में ईअं गॾु कजां दुनिया में रहाए दीन इस्लाम ते रहा मारे त कलमे वारो मौत नसीब कर सल्लल्लाहु तआला अला खैर कलाक करे वडो मज़ो तू अचो हेडो